नाज़रीन, सिंधी अदबी संगत शाख टंडो आदम पारां नंढे खंड जे सिंध जाए तर्जुमे कंदड़ अदीब ऐं दानिश्वर हशू केवल रामाणीअ जे 104हें जन्म ॾिहाड़े जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई। वधीक तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था रियाज़ संजराणीअ जी ही रिपोर्ट। सिंधी अदबी संगत शाख टंडो आदम पारां नंढे खंड जे सिंध जाए तर्जुमे कंदड़ अदीब दानिश्वर हशू किलरामाणी जे 104हें जन्म ॾिहाड़े जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सिंधी अदबी संगत शाख टंडो आदम जे सेक्रेटरी आमिर वसां, सागर डेहराज, गुलसन लाखे ऐं आचर ख़ासकेली समेत ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते दर्ते टीवी सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त हशू किलरामाणी घणियुनि सलाहियतुनि जो मालिक हो। हुन अज़ीम शख्स जे दिल में सिंध जी धरतीअ लाइ तमामु घणी मोहबत हुई। साईं हशू केवल रामाणी ईअं चवंदुसि त हू त तमामु घणनि सलाहियतुनि जो मालिक हो, राइटर हो, लेखक हो, अदीब हो, हिंताई ॾाहो इंसान हो। पर आउं हुनखे सिर्फ़ु हिकिड़ो लक़ब ॾींदुसि त मजनू सिंध हो, सिंध जो मजनू हो। हू सिंध मां जीअं वियो त बाक़ी सॼी हयाती सिंध सिंध कंदो रहियो ऐं सिंध कंदे ई हू किथे गुमनामी जे वर चढ़ी वियो। अञा ताईं ख़बर न पई आहे त हू कहिड़े मोहतमो या हुनजो इश्क सिंध हो जंहिंजे करे हू जेको अॻवाणनि धरती टीवी सां वीचार वंडींदे चयो त हशू किलरामाणी सिंध जो अहिड़ो इंजीनियर हो जंहिं सिंध खे ठाहिण जा सपना ॾिठा। हशू केवल रामाणी सिंध जो अहिड़ो इंजीनियर हो जंहिं सिंध खे ठाहिण जा सपना ॾिठा। न रुगो ठाहिण जा पर उनखे ख़ूबसूरत बनाइण जा सपना ॾिठा। उन्हनि सपननि जी साबियान जे लाइ हू सिंध ऐं हिंद में अमर थी ऐं घटियुनि में रुली ऐं जेको आहे हुन पैगाम ॾिनूं त बाबा सिंध आहे, उनखे ख़ूबसूरत बनायो ऐं उन जे ख़ूबसूरती जे लाइ हुन पंहिंजो जान तक जी जेका परवाह न कई। हशू किलरामाणी सिंध जो उहो सचो आशिक हो जंहिं इते रही बि सिंध जी ख़िदमत कई ऐं सिंध बदर करण खां पोइ बि सिंध कंदो रहियो। जीअं शाह साईं जूं सूरमियूं आहिनि, उन्हनि वटि कशाला ऐं जदोजहद आहे। जीअं शाह साईं जी सूरमी ससुई आहे, ईअं हशूअ जी सॼी ज़िंदगी जेकी आहे उहा जदोजहद आहे। उन में अमन मोहबत ऐं प्यार जो पैगाम आहे। ऐं हशू केवल रामाणी जेके आहिनि उहो कहाणीकार बि हो ऐं हुन खोड़ सारा किताब जेके आहिनि अंग्रेज़ी ॿोलीअ मां सिंधीअ में तर्जुमो बि कया ऐं सिंध जे लाइ हिकु वॾो नाव हो ऐं जेको गुमनाम गलियुनि में गुम थी वियो। बहरहाल इन हशूअ खे उजागर करण लाइ सिंधी अदबी संगत टंडो आदम पारां प्रोग्राम कयो वियो आहे। साईं हशू केवल रामाणी सिंध जो सचो पुटु हो, सपूत पुटु हो, जंहिं ख़ुशहाल ऐं आज़ादु सिंध जो तस्वुरु असांखे ॾिनो। हुनजो इल्मी अदबी पोरियो तमामु वॾो आहे। हक़ीक़ी सिंध जो आशिक हो जंहिं हिते रही बि सिंधी ख़िदमत कई ऐं जॾहिं धिकारियो वियो, हितां ज़ोरी हितां तड़े हुनखे दरबदर कयो वियो, ग़रीबुल वतन कयो वियो, त उन वक़्तु बि हुन सिंध कई ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार ॾियण में इंडिया में हुनजो वॾो किरदारु आहे। असांखे सलाम पेश कयूं था। संदसि 104हें जन्म ॾिहाड़े ते केक पिणु काटियो वियो ऐं क़ौमी गीत बि ॿुधाया विया। तक़रीब खे डॉक्टर कंबर मरी, मोहम्मद खान पंवर, मंसूर बिजोरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। नाज़रीन